ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। स्वयं जो परिवर्तन ही विश्व परिवर्तन जो आधार आहे। 11/1/77 जा महावाक्य आहिनि। बाप दादा पंहिंजी फुलवाड़ी खे ॾिसनि पिया, सदा ॾिसंदा बि रहंदा आहिनि। अमृत वेले खां वठी करे फुलवाड़ी खे ॾिसंदा आहिनि। अॼु बि बाप दादा फुलवाड़ी खे ॾिसनि पिया। बाबा अमृत वेले खां बाबा हिकु बार महावाक्य में चयो न कि ईअं न सोचो कि बाबा ॾिसंदा न आहिनि। बाबा पंहिंजी फुलवाड़ी खे अमृत वेले खां ॾिसंदा रहंदा आहिनि। अॼु बि बाप दादा पंहिंजी फुलवाड़ी खे ॾिसनि पिया। हर हिकु कंहिं प्रकार जो केतिरो ख़ुशबूदार कहिड़ो रूप रंग वारो फूल आहे, कली आहे या कली खां फूल ठहियो आहे। हर हिक जी विशेषता छा आहे ऐं आवश्यकता छा आहे। ख़ुशबूदार त ठहिया आहियो, लेकिन उहो ख़ुशबू अविनाशी ऐं दूर ताईं फैलण वारी आहे। हिकु फूल हूंदो आहे जंहिंजी ख़ुशबू अचे ईंदी आहे। हिकु फूल हूंदो आहे जंहिंजी ख़ुशबू साम्हूं ईंदी आहे, दूर सां न ईंदी आहे, बसि पास में रखो त ईंदी आहे। त हिते बि ख़ुशबूदार त ठहिया आहिनि, लेकिन जॾहिं बाप जे सम्मुख व सेवा जे निमित्त आत्माउनि जे साम्हूं ईंदा आहिनि त ख़ुशबू ईंदी आहे। लेकिन सेवा जे बिना साधारण कर्म कंदे हुए उहा शरीर निर्वात कर्म कंदे हुए उहा ख़ुशबू न ईंदी आहे। त चेक करो असां कहिड़ा फूल आहियूं। ख़ुशबूदार त ठहिया आहियो, लेकिन अविनाशी आहियो। दूर ताईं असांजी ख़ुशबू फैले थी। बाबा चई हिकु फूल त हूंदो आहे जेको साम्हूं हूंदो आहे त ख़ुशबू ईंदी आहे, परे हूंदो आहे त न ईंदी आहे। ईअं ई तव्हां बि चेक करो। असां जॾहिं मधुबन में या सेंटर ते या जॾहिं ज्ञान योग करूं था तॾहिं त सुठा आहियूं, तॾहिं त असांजी ॾाढी सुठी स्थिति। लेकिन जॾहिं साधारण कर्म क्षेत्र में कर्म कंदा आहियूं न, शरीर निर्वात कर्म कंदा आहियूं, त हुन में बि असां में परिवर्तन आयो आहे। कि असां जॾहिं दुनिया में ईंदा आहियूं, घर गृहस्थी में, धंधे में, त पुराणे जीअं त न हली वेंदा आहियूं। जीअं पुराणी रीति तव्हां सभिनि सां मिलंदा हुयो, जीअं पुराणा कलयुगी माण्हू जीअं सोचंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि, कर्म कंदा आहिनि, हीअं त न थी वेंदा आहियूं। बाबा चवनि था कि कोई फूल परां खां बि आकर्षण कंदो आहे न, रंग रूप जे आधार ते आकर्षण कंदो आहे, न कि ख़ुशबू जे आधार सां। हाणे ॿियो बाबा फूल कहिड़ो था ॿुधाइनि कि कोई फूल परां खां ई आकर्षित कंदो आहे। रंग रूप सुठो हूंदो अथसि, लेकिन ख़ुशबू न हूंदी अथसि। ख़ुशबू जे आधार सां आकर्षित न कंदो, रंग रूप जे आधार सां कंदो। रंग रूप ख़ुशबू आदि सभिनि में संपन्न हुजनि, अहिड़ा ॾाढा थोरा चुनल उहे फूल आहिनि। रंग रूप ऐं ख़ुशबू टई ॾाढे थोरे ॿारनि में अनुभव थींदी आहे। रंग रूप अर्थात सेंसिबल। त बाबा 3 क्वालिटी जी फूल ॾिठई। हिक में त रंग रूप ख़ुशबू आहे, ॿिए में रंग रूप आहे लेकिन ख़ुशबू एतिरी न आहे। 3 आहिनि जंहिंजी ख़ुशबू जॾहिं साम्हूं आहिनि ईश्वरीय परिवार जे त ईंदो आहे, लेकिन साधारण कर्म कंदे समय न आहे ख़ुशबू। त रंग रूप अर्थात रंग रूप छा थींदो आहे? सेंसिबल, समझदार। अगरि असां में रंग बि आहे, रूप बि आहे, त असां समझदार हूंदासीं। ख़ुशबू वारा न इसेंसफुल हूंदा, उहो ॿियनि खे बि ठाहींदा। मेजॉरिटी सेंसिबल आहिनि, इसेंसफुल थोरा आहिनि, ॿियनि खे ठाहिण वारा थोरा आहिनि। सेंस जे आधार ते सेवाधारी त ठहिया आहियो, मतिलबु सम्झ जे आधार सां सेवाधारी त ठहिया आहियो, लेकिन रूहानी सेवाधारी ठहिया अहिड़ा घटि आहिनि। मतिलबु बाबा अॼु सुबुह जो चई न, मनसा सेवा नंबर 1 सेवा आहे। चलो मनसा न त वाचा कर्मणा करो। त जंहिंमें ईसेंस हूंदो न,
उहो उन में रूहानियत हूंदी, उहो पंहिंजी आत्मिक स्थिति में स्थित थी करे सेवा करण वारो हूंदो। रूहानी असांजी जिस्मानी सेवा न आहे, रूहानी सेवा आहे। मेन त असांजी रूहानी सेवा आहे न, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे रूहनि खे राहत ॾियणी आहे न। त बाबा चवनि था सेंस अर्थात समझदार त आहिनि, समझदारी जे आधार सां सेवाधारी त ठही आहे न। सभिनि खां वॾी सम्झ असांखे आहे कि असां आत्मा आहियूं, असांजो पीउ परमात्मा आहे, त हिन अनुसार असां सेवाधारी त ठही वियासीं। लेकिन रूहानी सेवाधारी ठहण अहिड़ा घटि आहिनि। कारण आहे कि जीअं बाप निराकार सो साकार ठही सेवा में पाठ वॼाईंदा आहिनि न, त असां हाणे निराकार आत्मा आहियूं, हिन साकार दुनिया में छा था करूं? ज्ञान था ॿुधूं, हीअं सम्झो। पोइ जॾहिं तव्हां बि कंहिंखे ज्ञान ॿुधायो त हीअं सम्झो हाणे मां निराकार आत्मा हिन साकार दुनिया में हिननि आत्माउनि भाइनि खे ज्ञान थी ॿुधायां, जो असांजे पीउ ॿुधायो अथई। हाणे मां आत्मा हिन साकारी दुनिया में रोटी थी ठाहियां, हाणे मां आत्मा हिन साकारी दुनिया में धंधो थी करां, शरीर निर्वार्थ कमायां थी। हाणे मां आत्मा हिन साकारी दुनिया में घर जो कमु थी करां, जिते मां रहंदी आहियां हुनजी साफ़ सफ़ाई थी करां। हाणे मां आत्मा हिन साकारी दुनिया में हिननि आत्माउनि जी सेवा थी करां, जंहिंजे लाइ बि तव्हां कमायो था, रोटी ठाहियो था, उन्हनि जे लाइ मां सेवा थी करां। हाणे मां आत्मा हिन साकारी दुनिया में मनसा शक्ति द्वारा पूरे विश्व में वाइब्रेशन थी फैलायां। ईअं अभ्यास करो। हाणे मां आत्मा हिन साकारी दुनिया में आई आहियां सुबुह सुबुह जो। हाणे मां बाबा खे हिन साकारी दुनिया में बाबा खे यादि करे बाबा जी शक्ति सभिनि खे ॾियां थी। हाणे मां आत्मा बाबा जो ज्ञान ॿुधां थी, बाबा जो ज्ञान ॾियां थी। हाणे मां आत्मा हिन शरीर खे भोजन थी खारायां। हाणे मां आत्मा हिन आत्मा सां ॻाल्हायां थी। हीअं जॾहिं असां में ईंदी न त हिनखे चइबी आहे रूहानियत। त बाबा ॾिठई अहिड़ा ॿार घटि आहिनि, छो जी कर्म जॾहिं असां योग करूं था, मुरली ॿुधूं था, उन समय त माण्हू ध्यानु ॾींदो आहे भई ख़ुदि खे आत्मा सम्झी करो। त उहो ई जॾहिं असां कर्म क्षेत्र में बि अचूं न त जीअं शिव बाबा मथां खां ईंदा आहिनि त शिव बाबा खे यादि रहंदो आहे न, मां निराकार आत्मा आहियां, हिन साकार दुनिया में सेवा जो पाठ वॼाइणा। अगरि बाबा भुलिजी वञनि पोइ त बाबा कॾहिं वापसि वञनि ई न, सदैव ई ब्रह्मा बाबा जे शरीर में वेठा हुजनि। त ईअं ॿारनि खे न मंत्र जो यंत्र भुलिजी वेंदो आहे। इहे मंत्र जो यंत्र आहे। कहिड़ो मंत्र जो यंत्र भुलिजी वेंदा आहिनि कि असां निराकार आत्मा आहियूं, हिन साकारी सृष्टि ते पाठ वॼाइणा आहिनि। निराकार सो साकार ये ॿई स्मृति साथ साथ न रहंदी आहे, या निराकार ठही वेंदा आहिनि या साकारी ठही वेंदा आहिनि। हिकु हाणे जो संडे जी मुरली हूंदी आहे, अव्यक्त मुरली, हुन में बाबा चई न हिकु बार कि हाणे असांजी नेचुरल थी वञे कि असां आत्मा आहियूं। जी शरीर जो परिचय नेचुरल आहे न, ईअं आत्मा जो परिचय नेचुरल थी वञणो। निराकार से साकार ये ॿई स्मृति साथ साथ न रहंदी आहिनि, या त निराकार ठही वेंदा आहिनि या साकारी ठही वेंदा आहिनि। सदा ये मंत्र यादि रहे कि निराकार सो साकार ये पाठ वॼाइणो। ये साकारी सृष्टि, साकारी शरीर स्टेज आहे। ये साकारी सृष्टि, साकारी शरीर स्टेज आहे। ऐं मां आत्मा जो घर किथे आहे? परम धाम में। हिन स्टेज ते, हिन साकारी सृष्टि ऐं हिन साकारी शरीर रूपी स्टेज ते मां पाठ थी वॼायां। मां पाठधारी अलॻि आहियां। आत्मा स्टेज ऐं पाठधारी ॿई अलॻि अलॻि हूंदा आहिनि। पाठधारी स्वयं खे कॾहिं स्टेज न सम्झंदो,
एक्टर जॾहिं स्टेज ते पार्ट वॼाईंदो त ईअं सम्झंदो मां इहे स्टेज आहियां, उहो त चईंदो हिन स्टेज ते मां पार्ट थो वॼायां। स्टेज आधार आहे, पार्टधारी आधार मूर्त आहे। स्टेज त आधार आहे जिते असां बीठा आहियूं, ऐं पार्टधारी केरु आहे? आधार मूर्त आहे, मालिक आहे न। हिन शरीर खे स्टेज सम्झण सां स्वयं खे पार्टधारी स्वतः ई अनुभव कंदो। त इहे शरीर छा आहे? स्टेज आहे। ऐं असांजो मुंहुं छा आहे? माइक। माइक आहे न। असां हिन माइक में, हिन स्टेज ते वेही करे हिन माइक सां ॻाल्हायूं था। पोइ ॻाल्हाइणु बंदि थी वियो, पोइ वापसि चुपचाप वेही रहो। जीअं कोई स्टेज ते सदा ई थोरी ॻाल्हाईंदो रहंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे पोइ ईअं थी वेंदो आहे। ॾिसो इहे बाबा जेको ॿुधाइनि था न अॻियां, इहे पॉइंट, हिनखे अनुभव कंदा वञो। त हीअं बाबा हमेशह अव्यक्त मुरली बाबा धीरे धीरे छो ॿुधाईंदा आहिनि? छो जी बाबा जी हर ॻाल्हि में न अनुभव, बाबा जी अव्यक्त महावाक्य आहिनि ई अनुभव। ऐं साकार मुरली त पूरी सृष्टि चक्कर घुमाईंदी आहे। त इहे शरीर छा आहे? स्टेज। त ऐं मां केरु आहियां हिन स्टेज में? पार्टधारी। इहे शरीर बि असांजो स्टेज आहे ऐं इहे साकारी सृष्टि बि स्टेज आहे। त ऐं असां आत्मा आहियूं पार्टधारी। त पार्टधारी स्वतः ई अनुभव थींदो अगरि स्टेज यादि रहंदो। त कारण छा थियो? स्वयं खे न्यारो करणु न ईंदो आहे। त योग में छा करो? योग में इहे अभ्यास करो कि मां हिन शरीर खां हाणे न्यारी आहियां। पोइ अभ्यास करो, हाणे मां न्यारी आत्मा बाप दादा सां गॾु वेठी आहियां। पोइ मां न्यारी आत्मा उथी करे पोइ कर्म क्षेत्र में हीअं कर्म कंदमि न। सुबुह जो उथंदा आहियो न, पोइ ईअं अभ्यास करो। पोइ सॼो ॾींहुं उन अभ्यास खे प्रैक्टिस करो। पोइ शाम जो वरी नुमाशाम योग कंदा आहियो, हुन समय वरी अभ्यास करो। त हीअं असांजो इहो अभ्यास न पको थींदो वेंदो। त बाबा चवनि था सदैव इहे सम्झी करे हलो कि मां विदेशी आहियां। डबल फॉरनर्स, बाबा डबल फॉरनर्स छो चईंदा आहिनि? छो जो उहे हिकु हिन भारत देश खां बि ॿाहिरि आहिनि ऐं परमधाम जेखां हिते आहियूं त असां विदेशी आहियूं। त असां बि विदेशी आहियूं, लेकिन जो भारत खां बि ॿाहिरि रहंदा आहिनि उहो डबल विदेशी थी विया। त बाबा चवनि था तव्हां बि ख़ुदि खे छा सम्झो? विदेशी। अर्थात असां हिन सृष्टि रूपी देश जा न आहियूं, असां त परमधाम जा आहियूं। पराए देश पुराणे शरीर में विश्व कल्याण जो पाठ वॼाइण लाइ मां हाणे हिते आई आहियां। बाबा चईंदा न इहे असांजो मरजीवा जनम आहे। जॾहिं असां आत्मा आहियूं, बाबा खे पहचानियो न, जंहिं ॾींहुं असां चयो मुंहिंजो बाबा, उन ॾींहुं न असां मरी विया हुआसीं, शरीर खां मरी वियासीं न असां। उन ॾींहुं असां अनुभव कयो, असां निश्चय कयो न, हा मां त आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ त परमात्मा आहे, मुंहिंजो घर त परमधाम आहे। त उन ॾींहुं असां मरी विया हुआसीं। हाणे बाबा वरी असांखे मथां बाबा चई, हाणे असां चयोसीं न अगरि ज़्यादा बाबा सां लगन लॻी वेंदी आहे त दुनिया में अचण जो मन न कंदो न, छो की असां मरल आहियूं। लेकिन बाबा असांखे हिन दुनिया में वापसि छो मोकिलियो अथई? सेवा करणु मोकिलियो अथई। हाणे जेको बि तव्हां पहिरियों जो कुझु कंदा हुआसीं असां, बाबा जो ठहिण खां पहिरियों त मुंहिंजो हुयो, असांखे शरीर जो भान बि न हुयो, आत्मा जो भान बि न हुयो। लेकिन जंहिं ॾींहुं असां अनुभव कयो कि हा मां त आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा त परमात्मा आहे, त मां हाणे इहे सृष्टि ते छो रहां? मुंहिंजो मथे घर आहे न, मुंहिंजो पीउ मथे रहंदो आहे त मां मथे वञा। पर बाबा चई न, जीअं तव्हांखे पतो लॻो असांखे बि कंहिं ॿुधायो, त असांखे बि हाणे असां हिन शरीर में छो वेठा आहियूं? ॿियनि खे बि ॿुधाइण लाइ कि तव्हां आत्मा आहियो, असांजो घर मथे आहे, असांजो पीउ मथे आहे, असां त बसि हिते खेल था खेॾूं।
ये परायो देश पुराणे शरीर में वेही करे असां हिते खेल था खेॾूं। त इहो जेको असांखे ज्ञान मिलियो त इन सां असां मरी वियासीं, पंहिंजे पीउ खे पहचानियो, लेकिन ॿियनि खे केरु ॿुधाए? शिव बाबा ब्रह्मा बाबा खे ॿुधायूं, ब्रह्मा बाबा द्वारा पोइ असां सभिनि खे पतो लॻियो। लेकिन हाणे जीअं जीअं पीउ जीअं ॿार वधंदा वेंदा आहिनि, वॾा थींदा रहंदा आहिनि, त माउ पीउ रिटायर थी वेंदा आहिनि न, पोइ ॿार कमाईंदा आहिनि ऐं माउ पीउ जी मदद कंदा आहिनि, है न। त हूअं ई हाणे ॾिसो शिव बाबा ब्रह्मातन द्वारा केॾो असांखे ज्ञान ॾिनई, पालना ॾिनई। त हाणे असांजो इहो फर्ज़ु आहे, असांजो इहा सेवा आहे, असांजो इहो पाठ आहे। कहिड़ो पाठ आहे? कि हाणे असांखे ॿियनि आत्माउनि जो कल्याण करिणो आहे। जीअं बाबा असांजो कल्याण कई, बाबा असांखे हिन पराए देश पुराणे शरीर सां इहे ॿुधाई कि असांजो परायो देश आहे, इहो पुराणो शरीर आहे, तव्हां त मथां जा रहण वारा आहियो, हाणे तव्हां पतित थी विया आहियो, पावन ठहिणो आहे। राजयोग जो ज्ञान ॾिनई बाबा, सिखाई। उहा असांखे हाणे विश्व कल्याण जो पाठ वॼाइण लाइ असां हिन शरीर में वेठा आहियूं। त सम्झो छो वेठा आहियो? त पहिरियों पार्ट कमज़ोर हुजण जे कारण सेंसिबल त ठहिया आहियो, लेकिन इसेंसफुल न ठहिया आहियो। इसेंसफुल अर्थात रूहानियत न आई आहे। ख़ुदि खे असां आत्मा सम्झी करे अगरि ज्ञान न ॾींदासीं, सेवा न कंदासीं, त उहा साधारण ई थी वई। त रूप रंग आहे, लेकिन ख़ुशबू अविनाशी ऐं फैलाइण वारी न आहे। बाबा चवनि था असां में रूप ऐं रंग आहे, लेकिन ख़ुशबू अविनाशी ऐं फैलाइण वारी न आहे। हिन करे हाणे पोइ बि बाप दादा जो पहिरियों पाठ रिपीट करिणो पए। हाणे बाबा खे घड़ी घड़ी असांखे आत्मा जो ज्ञान छो थो ॾियणो पए? छो जी अञा ताईं असां ॿार हुन में पक्का न थिया आहियूं। अञा ताईं असां हिन पाठ में पक्का न थिया आहियूं। इन करे बाबा खे बार बार रिपीट कराइणो पवंदो आहे। बाबा चवंदा आहिनि कि ख़ुदि खे ई 7 ॾींहंनि जो कोर्स करायो, ख़ुदि खे ई 7 ॾींहंनि जो कोर्स करायो। सेकेंड में स्वयं जो परिवर्तन सहज कंदा आहियो। सेकेंड में स्वयं जो परिवर्तन सहज कंदा आहियो। पहिरियों पंहिंजे पाण खां पुछो, स्वयं न। बाबा चवनि था कि पहिरियों पंहिंजे पाण खां पुछो, स्वयं परिवर्तन करण में केतिरो समय लॻंदो आहे? स्वयं खे असांखे, वैसे बाबा चवनि था सेकेंड में परिवर्तन करे सघंदा आहियो सहज रीति। पोइ बाबा चवनि था चेक करो कि स्वयं खे परिवर्तन करण में घणो समय लॻंदो आहे। कोई भी संस्कार, स्वभाव, बोल, संपर्क यथार्थ न आहे, लेकिन व्यर्थ आहे। त व्यर्थ के परिवर्तन करे श्रेष्ठ ठाहिण में केतिरो समय लॻंदो आहे? असांजो अगरि कोई बि संस्कार, स्वभाव, बोल, संबंध, संपर्क अगरि वेस्ट लॻे थो असांखे, त उन वेस्ट खे श्रेष्ठ में परिवर्तन करण में केतिरो समय लॻंदो आहे? सेकेंड लॻंदो? सूक्ष्म संकल्पनि खे, संस्कारनि खे जो सोचियो ऐं कयो, ईअं करे सघंदा आहियो? असां कुझु बि संकल्प करूं था, कुझु बि परिवर्तन करणु चाहियूं था, बसि सोचियो ऐं थी वियो, ईअं करे सघंदा आहियो? चेक कयो ऐं चेंज कयो। अहिड़ी तेज़ स्पीड जी मशीनरी आहे कि हाणे असांखे कोई संकल्प अचे तो उहो ख़राबु आहे, तुरंत चेंज। कोई संस्कार आयो, तुरंत चेंज। कोई फास्ट मशीन हूंदी है ना,
कि भई उन में विधो ऐं फटाफट ॿाहिरि निकिरी ईंदो प्रोडक्ट। वर्तमान समय ईअं स्वयं जी परिवर्तन जी मशीनरी फास्ट स्पीड जी खपे, तॾहिं ही विश्व परिवर्तन जी मशीन तेज़ थींदी। हाणे स्थापना जे निमित्त ठहियल हुई आत्माउनि जी सोचण ऐं करण में अंतर आहे। पुराणे भक्ति जा संस्कार समय प्रति समय इमर्ज थी वेंदा आहिनि। भक्ति में भी सोचण ऐं चइण ॾाढो हूंदो आहे, लेकिन कंदा न आहिनि। त अञा असां सोचूं था, चऊं था, करे नथा सघूं, त मतिलबु सम्झी वञो अञा ताईं असां में छा आहे, भक्ति जा संस्कार। कल्ह बाबा ॿुधाई न, भगत अर्थात चिल्लाइण, मांगण। अॼु बाबा इहा भक्ति जो ॿियो बि संस्कार ॿुधाइनि था, सोचण ऐं चइण, करण घटि। ईअं कंदासीं, ईअं चइण ॾाढो ईंदो आहे, लेकिन करण घटि ईंदो आहे। बाबा चवनि था हीअ चइण त ॾाढो ईंदो आहे, लेकिन करण घटि ईंदो आहे। भले चईंदा आहिनि भलियारी वेंदासीं, लेकिन कंदा कुझु बि न आहिनि। भक्ति में चईंदा आहिनि न, चईंदा आहिनि तुंहिंजो, मञंदा आहिनि ख़ुदि जो। वैसे हिते बि सोचणु ॾाढो हूंदो आहे। रूहारियान जी समय वाइदा ॾाढा कंदा आहिनि, अॼु खां बदिले करे ॾेखारींदासीं, अॼु खां ईअं छॾे करे ॾेखारींदासीं, अॼु खां ईअं संकल्प कंदासीं, अॼु खां ईअं कंदासीं, लेकिन चइण ऐं करण में अंतर पइजी वेंदो आहे। सोचण ऐं करण में अंतर आहे। ईअं विनाश जे निमित्त ठहियल हुई आत्मायूं सोचदियूं आहिनि, लेकिन करे न पाईंदियूं आहिनि। असां आहियूं न विनाश, असांजी तयारी सां ई विनाश थींदो न। त हाणे बाप समान ठहिण खां पहिरियों हिन हिकु ॻाल्हि में समान ठहो। कंहिंमें ठहिणो आहे? सोचण, चइण ऐं करण में। असां जो सोचूं था उअं ई चऊं, उअं ई करूं। त जॾहिं हिन में असां समान थींदासीं, तॾहिं ई असां स्वयं जे परिवर्तन जी मशीनरी तेज़ थींदी। छो जी असां सोचूं त था, असां चऊं बि था कि असांखे बाप समान ठहिणो आहे, लेकिन ठहूं छो था? छो जी करण जो जेको करण जो संस्कार आहे उहो तेज़ न आहे। जॾहिं असां सोचूं था ये संकल्प सुठो न आहे, ये सही न आहे, ये संस्कार सुठो न आहे, असांखे घृणा बि अचे थी, असां हुनखे छॾण बि चाहियूं था, लेकिन करे नथा पायूं। छो जी उन जे लाइ छा खपे? यादि जी शक्ति। त जीअं जीअं असां यादि कंदा वेंदासीं, उअं असां में शक्ति ईंदी, त करण जी मशीनरी बि तेज़ थी वेंदी। बाबा चई न, ज्ञान ॿुधी करे सम्झी करे असांजी बुद्धि में स्टोर थी वियो, असां ॿुधाए सघंदा आहियूं, लेकिन आत्मा में शक्ति कॾहिं भरदी आहे? हुनजे लाइ रूहानी ख़ुदि खे आत्मा सम्झी करे कर्म करो। हिन अंतर खे मिटाइण जो मंत्र व यंत्र ॿुधायो कि साकार सो निराकार। हिन साकार सृष्टि ते तव्हां केरु था ॿुधो? मां आत्मा हिन कननि सां ॿुधां थी, पाठ वॼाइण वारी आहियां। हिन मंत्र खे सोचण ऐं करण में, हिन मंत्र सां अगरि असां ईअं कंदासीं न कि मां निराकार आत्मा हिन साकार दुनिया में पाठ थी वॼायां, अगरि इहा मंत्र यादि रखियो त सोचण ऐं करण में जो अंतर आहे उहो मिटिजी वेंदो। ये आवश्यकता आहे। सम्झो हाणे छा करिणो आहे। स्वयं जे परिवर्तन सां विश्व परिवर्तन जी डेट न सोचो, स्वयं के परिवर्तन जी घड़ी निश्चित करो कि मां हिन घड़ी पक्को परिवर्तन थी वेंदो, हिन घड़ी मां पक्को परिवर्तन थी वेंदो। स्वयं के संपन्न करो त विश्व जो कार्य संपन्न थी वेंदो। विश्व परिवर्तन जी घड़ी असां आहियूं।
अगरि तव्हां चाहो था सभु माण्हू पंहिंजे दुख परेशानी सां मुक्त थी वञनि त विश्व परिवर्तन जी घड़ी केरु आहियूं? असां आहियूं। पंहिंजे पाण में ई ॾिसो कि बेहद जी राति समाप्त थियण में केतिरो समय आहे न। घड़ी ॾिसंदा आहिनि न माण्हू, अञा एतिरो समय थियो आहे सुबुह थियण में न। त अगरि तव्हां सोचो था भई सतयुगी सुबुह कॾहिं ईंदी, त सतयुगी सुबुह कॾहिं ईंदी? पंहिंजे पाण खे ॾिसो, मां तयारु थी वई आहियां, थी वियो आहियां, त अची वेंदी सुबुह। संपूर्ण सूर्य उदय थियण अर्थात रात अंधकार समाप्त। शिव बाबा त अची विया आहिनि, लेकिन असां संपूर्ण सूर्य बाप समान अर्थात मास्टर ज्ञान सूर्य जॾहिं असां उदय थी वेंदासीं तॾहिं रात जो अंधकार बि समाप्त थी वेंदो। बाप खां पुछंदा आहियो अथवा बाप तव्हां खां पुछे, आधार मूर्त त तव्हां आहियो न। त कॾहिं बि अगरि तव्हांखे मन में प्रश्न हुजे बाबा विनाश कॾहिं थींदो, परिवर्तन कॾहिं थींदो, इहे आत्माऊं दुख सां कॾहिं मुक्त थींदियूं, त ख़ुदि खां ई पुछो कि मां कॾहिं संपन्न ठहींदमि। छो जी आधार मूर्त त तव्हां आहियो न। अच्छा, अहिड़ा हिकु सेकेंड में परिवर्तन करण वारा, सोचण ऐं कर्म में समान करण वारा, हिकु सेकेंड में तव्हां अगरि निश्चय रखंदव न, अगरि हिम्मत कंदव त बाबा सखे शक्ति अवश्य ॾींदा आहिनि कि सेकेंड में परिवर्तन करे छॾो स्वयं खे। हिकु सेकेंड में स्वयं के परिवर्तन करण वारा, विश्व के परिवर्तन करण वारा, सोचण ऐं कर्म में समान ठहण वारा, निरंतर निराकार सो साकार, मंत्र स्मृति में स्मृति स्वरूप में लाइण वारा, सिर्फ़ स्मृति रखण वारा न, निराकार सो साकार स्मृति स्वरूप में लाइण वारा, संपन्न ठही विश्व ते मास्टर ज्ञान सूर्य समान अंधकार के समाप्त करण वारा। त जॾहिं असां मास्टर ज्ञान सूर्य रेडी थी वेंदासीं त पूरी दुनिया मां अंधकार ख़तम थी वेंदो। सदा न्यारा, सदा बाप जा प्यारा, अहिड़ी विशेष आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।